अच्छा सर, अॼु अवां विज़िट कई हॉस्पिटल त एम्बुलेंस जे बारे में तव्हां कोन जांच लधी त काॾे वई आहे? एम्बुलेंस नज़र ई नथी अचे। हाँ, एम्बुलेंस के बारे में मूं जांच कोन कई आहे। एम्बुलेंस के बारे में मां जांच कयां थो, इंशाअल्लाह ताला उहा बदिलूं। खैर नाज़रीन, गवर्नमेंट अस्पताल मदई जो MS डॉक्टर फरीद पठान ठग निकिरी पियो। अॼु जॾहिं अचानक DSO शिकारपुर डॉक्टर वसीमुद्दीन शेख मदई जी अस्पताल में दौरे ते पए थो त सचाई न्यूज़ पारां सवाल कयो वियो त मदई जी अस्पताल जी एम्बुलेंस किथे आहे, जंहिं ते DSO MS फरीद पठान खां पुछाणो कयो, जंहिं ते उहा एम्बुलेंस हिकु कमरे में बंदि पियल लधी वई। डॉक्टर फरीद पठान के फ़ौरन DSO हुकुम किया त इहा ताला खोले या एम्बुलेंस ॿाहिरि कढी वञे ऐं ॿाहिरि बीहारे करे मरीज़नि जे लाइ इनखे इस्तेमालु कयो वञे। ॿिए पासे सचाई न्यूज़ DSO खां इहो पिणु सवाल कयो त मदई जी शहर में 3 पेट्रोल पंप हुजण जे बावजूदि MS के लखी पेट्रोल पंप तां छो पेट्रोल ख़रीद करे रहियो आहे, जंहिं ते DSO पिणु MS खां पुछाणो कयो, जंहिं ते MS हको बको थी वियो ऐं पघिरजी वियो। इहा रिपोर्ट अव्हां खे पिणु कुझु देरि ॾिनी वेंदी त इहो पेट्रोल आख़िर मदई जी मां जे बजाए लखी मां छो थो ख़रीद कयो वञे। दोस्तो, ज़ुल्म त ॾिसो, इहे डॉक्टर आहिनि, अञा चवनि था त डॉक्टर त असांजी माना पब्लिक रेस्पेक्ट नथी करे। इहे डॉक्टरनि जा ज़ुल्म ॾिसो माण्हुनि सां, त हे डॉक्टर फरीद पठान MS थी आयो आहे असांजे अस्पताल में ऐं एम्बुलेंस खे माना लिकाए कमरे में ताला हणी छॾिया अथई ऐं पब्लिक खे जीअं ईअं सम्झे, मरीज़ सम्झनि त का एम्बुलेंस ॿाहिरि वई आहे, मरीज़ खणी हिते इन करे कोन्हे। ही ड्रामा डॉक्टरनि जा ॾिसो। ऐं तेल जेको आहे तो पंहिंजी गाॾियुनि में, यारनि दोस्तनि जे गाॾियुनि में विझी वतन था घुमंदा। एम्बुलेंस जेका आहे मरीज़नि जे लाइ आहे कोन। एम्बुलेंस जेको आहे कमरे में बंदि करे ऐं छॾी अथई, जेके साल थी विया आहिनि त एम्बुलेंस अंदरि बंदि पई आहे। दोस्तो, वधीक कुझु टाइम खां पोइ DSO शिकारपुर डॉक्टर वसीमुद्दीन शेख जो इंटरव्यू अव्हां जे साम्हूं पेश कयो वेंदो, जंहिंमें कई गोसड़ू डॉक्टरनि ऐं गोसड़ू स्टाफ जो इंकशाफ पिणु थियो आहे।